इसराइल ऐं फ़लस्तीन जो जंग शुरू थियण खां पोइ हिक ॿिए ते हमलनि जो सिलसिलो जारी। फ़लस्तीनी मज़ामती तहरीक हमास इसराइल ते हमलनि में मारिजी इसराइलियुनि जो अंग 800 थी वियो। 2000 खां वधीक ज़ख़्मी। इसराइल जी गज़ा ते शदीद बमबारी। 560 फ़लस्तीनी शहीद। गज़ा पचीअ में 1,23,000 माण्हू बेघर बणिजी विया। अमेरिका हमास ख़िलाफ़ जंग में इसराइल जी मदद लाइ जंगी बेड़ो मोकिलण जो ऐलान करे छॾियो। परॾेही ख़ाबिरूं इदारे मूजिबि बेड़ी में 5 बेठास सामूंडी जहाज़ बि शामिल। अमेरिकी बचाव वारे वज़ीर लॉर्न ऑस्टिन चयो आहे त इसराइल जी मदद लाइ वधीक फ़ौज सामान, जंगी जहाज़, हथियार ऐं बारूदी मवाद उमाणे रहिया आहिनि। इसराइल फ़लस्तीन छिकताण सलामती कौंसिल जो इजलास बिना नतीजे ख़त्म। इसराइल फ़लस्तीन छिकताण बाबति गॾियल क़ौमुनि जे सलामती कौंसिल जो इजलास बिना नतीजे रहियो। बाज़ाब्ता ठहराउ पेश न थी सघियो। गॾियल पधरनामो जारी न कयो वियो। रूस जे सफ़ीर इजलास में फ़ौरी जंगबंदी ऐं बामाइना ॻाल्हियुनि ते ज़ोर ॾिनो। आइन ऐं कानून चीफ जस्टिस जी ख़्वाहिशुनि जी ताबे नाहे। पार्लियामेंट सुठी नियत सां कानून साज़ी कई। जेकॾहिं को मरीज़ मरी रहियो हुजे त छा मेडिकल जी समझ रखंदड़ उन लाइ मरीज़ खे मरण ॾींदो त हू डॉक्टर नाहे। पार्लियामेंट खे चऊं था त नंबर गेम पूरी हुअणु घुरिजे, पर हिकु शख़्स अचे थो ऐं पार्लियामेंट खे रबड़ स्टैम्प बणाए थो छॾे। प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तुनि ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा दरमास जस्टिस एजाज़ुल हसन चयो त पार्लियामेंट रूल्स नथी ठाहे सघे ऐं न ई रूल्स ठाहिण लाइ कानून साज़ी करे सघे थी। मौजूदा कानून जे दायरे में रही रूल्स में तब्दीली जो इख्तियार रुगो सुप्रीम कोर्ट वटि आहे। आइन चए थो त सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर जा रूल्स बणाइण लाइ बाइख्तियार आहे। सुप्रीम कोर्ट आइन खां मथां रूल्स ठाहे त कोर्ट यादि ॾियारींदो त आइन जे दायरे में रहो। ज़ोब में गुझे इतला ते सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन 5 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि फायरिंग जी ॾे वठि दौरान मेजर सैयद अली रज़ा शाह बि शहीद थी वियो। फोर्सिस जो इलाइक़े में सर्च ऑपरेशन। आख़िरी दहशतगर्द जे ख़ात्मे ताईं दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग जारी रहंदी। माज़ी में इंतज़ामी मामलनि ते ध्यानु न ॾियण सबबि मसइला वधी विया आहिनि। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काफ़िर चयो आहे त रुगो उन्हनि अफ़गान पनाहगीरनि खे कढियो पियो वञे जेके अण रजिस्टर्ड आहिनि। PTI कानूनी जमायत आहे। जेके माण्हू ठीकु आहिनि उहो कानून जे दायरे में रही इलेक्शन में हिसो वठंदा। साइफर केस PTI चेयरमैन ईशा महमूद कुरैशी ते फ़र्दे जुर्म लागू करण जी तारीख़ मुक़रर। अडियाला जेल में साइफर केस जी ख़ुसूसी जज अबुल हसनात ज़ुल्करनैन केस जी ॿुधणी कई। अदालत केस जी ॿुधणी 17 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। निगरान वारे वज़ीर पारां जोड़ियल JIT माड़ी जलबाणी वाक़िए जी जांच शुरू करे छॾी। कमिश्नर हैदराबाद ख़ालिद हैदर जी सरबराही में JIT ॻोठ माड़ी जलबाणी पहुची वई। क़तल थी वियल 4 ॻोठाणनि जे पोरनि सां ताज़ियत वाक़िए जी अखियुनि ॾिठनि शाहिदनि ऐं फरियादी राहित जलबाणी जा बयान कलमबंद करे वरिता। JIT सरबराह ख़ालिद हैदर चयो आहे त माड़ी जलबाणी वाक़िए जी साफ़ ऐं शफ़ाफ़ जांच करे समूरियूं हक़ीक़तूं साम्हूं आंदियूं वेंदियूं। सिविल जज ऐं जुडिशल मैजिस्ट्रेट शहदाद कोर्ट खे यरगुमाल बणाइण जो ॾोह साबित। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच लाड़काड़ो शहदाद कोर्ट जे S सेक्शन थाणे जे अॻूणे SHO इंस्पेक्टर अनवर अली ब्रोही समेत 3 अहलकारनि खे 2 महीननि जी क़ैद ऐं 25,000 रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। अॻूणे SHO इंस्पेक्टर अनवर अली ब्रोही, हेड कांस्टेबल हसन अली मक्सी ऐं कांस्टेबल नादिर ब्रोही खे हथकड़ियूं हणी जेल मुंतक़िल कयो वियो।
लाड़काणे वेझो कार जे इल्ज़ाम है बिटो क़त्ल जवाबदार पंहिंजी भाइटी ऐं नौजवान खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। ॻोठ मेबो शेख में जवाबदार अल्लाह ॾिनो उमराणी, भाइटी शबाना ऐं नौजवान जमील उमराणी खे गोलियुनि जो खाद बनायो। पुलिस वाक़े जो केस दाख़िल करे जवाबदार खे गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो। हैदराबाद में ॻोठ नूर मोहम्मद चांग में ॿिनि ॿारनि जी माउ मुबैना तौरु घुटा ॾेई क़त्ल। मक़तूला जे वारिसनि जो एसएसपी ऑफिस आॾो लाश रखी धरड़ो। जवाबदार नूर मोहम्मद चांग माशू कई हमीद घुटा ॾेई शबनम खे क़त्ल कयो आहे। वारिसनि जो इल्ज़ाम चोर जमाली भरसा ॻोठ जमड़ो झुलाई में देर हथा भाॼाई मुबैना तौर ते क़त्ल। जवाबदार अयूब झुलाई तशद्दुद करे भाॼाई ज़ीनत खे क़त्ल करे छॾियो। मक़तूला जो लाश अस्पताल मुंतक़िल। जवाबदार गिरफ़्तार। केस दाख़िल। खैरपुर भरसा फुलकोटा बिरादरी की बिंदरियुनि में झेड़ो, हिकु ॼणो मारिजी वियो, 4 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ गजो में ज़मीन जे मामले तां कुहाड़ियूं ऐं डंडा लॻण सबबि ख़ादिम हुसैन मारिजी वियो। रबनवाज़ फुलपोटो, हक़नवाज़ फुलपोटो, आमिर फुलपोटो ऐं मुनीर फुलपोटो ज़ख़्मी। सिविल अस्पताल खैरपुर मुंतक़िल। झलमगसी जे इलाइक़े गंदाहा में फायरिंग में औरत समेत 2 ॼणा मारिजी विया। 3 ज़ख़्मी। बपरपाड़े में हथियारबंदनि घर में घिड़ी अब्दुल करीम ऐं संदसि ज़ाल खे क़त्ल करे छॾियो। मारिजी वियलनि जा लाश ऐं ज़ख़्मी DHQ अस्पताल मुंतक़िल। शहदादपुर जे कंभू पाड़े में बिजली जी तार हणण खां मना करण ते सेप्को वाइपेदार ऐं SDO में झेड़ो। वाइपेदार ऐं सेप्को अमले में झेड़े दौरान SDO मोहम्मद अज़ीज़ ज़ख़्मी, SDO सेप्को ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल। जवाबदार मोहम्मद कंभू गिरफ़्तार। सन भरसा ॻोठ मीर मोहम्मद खोसो में पारूथो खाधो खाइण सबबि 7 घर भाती बेहोश थियलनि में रेहाना काची, रियाज़ काची, हसनैन, रज़ाक मेतू ऐं ॿिया शामिल। बेहोश थियलनि खे तिबी इमदाद ॾियण बाद हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। प्रीत बुखारी जिए 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 जीत जफा खे जाते काथे जिए हाणी मनी दियूं हार मजबूरियूं हाणी मनी दियूं हार मजबूरियूं हिकेड़े प्यार में 1000 मजबूरियूं हिकेड़े प्यार में 1000 मजबूरियूं हर कमकार में बचार मजबूरियूं हर कमकार में बचार मजबूरियूं हिकेड़े प्यार में 1000 मजबूरियूं हिकेड़े प्यार में 1000 मजबूरियूं। सिंध जे अवामी शाइर उस्ताद बुखारी जे विछोड़े खे 31 वरहे विहामी विया। उस्ताद बुखारी जे शाइरी लखे दिलनि ते रात करे थी। उस्ताद बुखारी जी वरसी तकरीब ज़िले काउंसिल पार्क में उस्ताद बुखारी अदबी काउंसिल पारां सकाफ़त खाते सिंध जे सहकार सां अॼु मल्हाई वेंदी। तकरीब में सिंध जा नाले वारा अदीब दानिश्वर शिरकत कंदा। ऐं स्पोर्ट्स प्रेज़ेंटर ज़ैनब अब्बासी सिक्योरिटी ख़दशनि सबबि भारत छॾे वई। ज़ैनब अब्बासी भारत में कूड़े केस खां पोइ वर्ल्ड कप छॾे दुबई रवानी थी वई। ICC पारां तस्दीक़।